अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। जोई काछे जे ॻोठ मूसे जोसकाणीअ में संगावती मामलनि तां जोसाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो वज़ीर जोसाणी मारिजी वियो, लांस हॉस्पिटल मुंतक़िल। नाज़रीन, सां अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। जोई काछे जे वाई पिंडी थाणे जे हद ॻोठ मूसे जोसकाणीअ में संगावती मामलनि तां जोसाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में ॾंडनि लॻण सबबि 55 साल वज़ीर वाक़े ते मारिजी वियो। मुतक़िन जो लाश संदसि वारसनि पोस्टमार्टम लाइ तालका हॉस्पिटल जोई खणाए आया, जितां पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो वियो आहे। वाक़े खां वठी हॉस्पिटल आणण ताईं वाई पिंडी पुलिस गुम हुई, जंहिं करे वाक़े जो केस दाख़िल थी न सघियो। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ खे यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो। सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।